अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल ग़ुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अल्लमका मा लम तकुन तअलम व काना फज़्लुल्लाहि अलैका अज़ीमा। सदक़ल्लाहु मौलाना अल-अलियुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझे मेरा दोस्तों बुजुर्ग भाइयों अलिहिन्ना जामे मस्जिद मदीनतुल मुनव्वरा के अंदर पेरों बेरों के जुलूस अल्लाह करीम इन आस्थाने के वसंदड़ में आबाद रखो। अल्लाह जल्दी मस्जिद पाए तकरीम के पहुंचदी ऐं ही मुहम्मदी महफिलों थींदियूं रहंदियूं दिलियूं भरंदियूं रहंदियूं अल्लाह जो रहमतूं वसंदियूं रहंदियूं। अल्लाह जे पाक कलाम जा जेके अल्फाज मुतवा भरारी जमायत जेके तिलावत कया आहिनि इन्हनि में अल्लाह अज़्ज़ व जल मुझे सोने हबीब जे इल्म जो जिक्र फरमायो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे बेशुमार ऐं लातदाद खूबियुनि वजां हुज़ूर जी हिक बेमिसाल खूबी आहे इल्म। मदीने वाले साईं खे रब अहिड़ो इल्म अता कयो आहे जेको न अॻु कंहिंखे मिलियो न वरी पोइ कंहिंखे मिली सघे। उन महबूब जे इल्म जो अल्लाह ताला बयान थो फरमाए वअल्लमका ऐं महबूब सेखारियाई तोखे पढ़ायाई तोखे। कंहिं पढ़ायो? कंहिं पढ़ायो? अल्लाह पढ़ायो। कंहिंखे पढ़ाई? महबूब तोखे। वअल्लमका ए मुंहिंजा महबूब मां पाण तोखे पढ़ायो। छा पढ़ायो? कहिड़ी शइ पढ़ायो? केतिरो पढ़ायो? मा लम तकुन तालम। महबूब जो कुछ तू न ॼाणंदो आहे उहो सभु कुझु तोखे पढ़ायो। इहो छाजे करे? इहो छो? वकान फज़्लुल्लाहि अलैका अज़ीमा। महबूब इहो हिन जे करे जो अल्लाह जो तुंहिंजे मथां ज़बरदस्त फज़ल आहे। तमामु वॾो फज़ल आहे तुंहिंजे मथां। अल्लाह जो तमामु वॾो फज़ल आहे। रब जी तोते इनायत आहे, रब जी तोते रज़ा आहे,
रब जी तो ते बाजा अल्लाह पान तो संप्रतला इनजे करे अल्लाह पान तो के पढ़ायो तो के पान सेखारी ये सेखारी एतरो सेखारी मालूम तक उतारो जेकी कुछ तू न जान तो है ना वो सब जो सब इल्म तो के दे बुढ़ाने अंदाजो करो तो पढ़ने वालो हुजे मिठो मोहम्मद करीम ऐ पढ़ाने वालो हुजे पान अल्लाह हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन बज़ाहिर के मदरसे में न पढ़िया हुआ के स्कूल में के मकतब में वो किताब हुजूर जन पढ़िया न हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम किताब पढ़िया न लिखी सगंदा हुआ न लिखण न पढ़ण पर अल्लाह पान पढ़ायो एड़ो पढ़ाई जो पूरी कायनात जा इल्म एक पासे मदीने वाले साईं जो इल्म न लो जुमिया इल्म अल उलमा जिकने सजी दुनिया जी कायनात जे आलमन जा इल्म गडु कजन एकड़े पुड़ में रखजन ए मदीने वाले साईं जो इल्म बे पुड़ में रखजे न रजा तो हुजूर जब जो इल्म भारी थी गरो थी ऐ सीरत शामी वाले हजरत कबुल अहबार का रिवायत आती है तो सारी दुनिया के आलिमन जो इल्म गडु कजे तो मोहम्मद मुस्तफा जो इल्म उन्हें कम थे ऐ सारी दुनिया के आकिलन जो अक्ल गडु कजे सारी दुनिया के आकिलन जो अक्ल गडु कजे तो मदीने वाले साईं जो अक्ल जमा थे सारी दुनिया के हसीनन जो हुस्न गडु कजे मुझे महबूब जो हुस्न है ना सुभान अल्लाह वो काथो वो अंदाजो का हद का गणप वो शुमार का जेत करे न सकबो न हुजूर जे इल्म जो न हिल्म जो न करम जो न सखावत जो न इनायत जो न जमाल जो न कमाल जो न खूबियत जो हर शय में मुझे महबूब बेमिसाल हर गाल में मुझे महबूब बेमिसल बेमिसाल मां मुझको के फैलाने न तो चाहे बस एकड़ी पटड़ी बैठी हला दो हुजूर जे इल्म जी गाल जो मदीने वाले साईं जे इल्म जी गाल हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन के अल्लाह ताला अगियन जो भी इल्म दिनो संदन दौर वारन जो भी इल्म दिनो ऐ संदन का बाद में जेके क़यामत ते ईंदा उन्हन जो भी इल्म दिनो क़यामत का पो जो कुछ थियण वारो आ जन्नत जहन्नम जा रोज़ महशर जा मामला जेकी थींदा उन्हें हर शय जो अल्लाह ताला इल्म दिनो मदीने वाले साईं के रब सितारन जो इल्म दिनो सयारन जो इल्म दिनो जमीन जो इल्म दिनो आसमान जो इल्म दिनो मानून जे सीनन जो इल्म दिनो दिल जे बुझन राज़न जो इल्म दिनो मायन जे पेटन में छा है उन्हें जो इल्म दिनो उमदाहन में छा है इन्हें जो इल्म दिनो रोशनन में छा है उन्हें जो इल्म दिनो मदीने वाले साईं के रब करीम नबीयन जो इल्म दिनो तारीख जो इल्म दिनो तिब ऐं डॉक्टरी जो इल्म दिनो कानून जो इल्म दिनो जराहत जो इल्म दिनो साइकोलॉजी
मानूं जो ज़हन नफ्सियात उन्हें जो इल्म दिनो मर्दन जो इल्म दिनो औरतुन जे नफ्सियात जो इल्म दिनो नंढड़न ॿारन जो इल्म दिनो पूरी कायनात के अंदर जेकी कुछ इल्म पखड़िया हुआ वो सब जो सब इल्म मदीने वाले साईं के फिजिक्स जो इल्म मदीने वाले साईं में केमिस्ट्री जो इल्म हुजूर जनवट बायोलॉजी जो इल्म हुजूर जनवट ज़ूलॉजी बॉटनी जो इल्म मदीने वाले साईं में हयातियात जो इल्म पूरी कायनात के अंदर जेके जिंदगियों हैं कायनात की मखलूकात जेका है उन सब शे जो इल्म मदीने वाले साईं के रब अल्लाह पाक को फरमाए त मालम तक तालम महबूब जो कुछ तू न जानदो है न वो मुंह की पढ़ाई छे किए पढ़ाई उस्ताद शागिर्द वेंदा है जो उस्ताद जो सामू शागिर्द वेंदो किताब खोले वेंदा पर हिते से रंग भी निरालो किए पढ़ाई जो अंदाज केड़ो हो बुधाया हिकड़ी ये हदीस हाने जेका बयान तो कया ये हदीस है मलउल आला वारी मुहद्दिसन वट किताबन में आलमन वट या हदीस मशहूर है हदीस केड़ी मलउल आला वारी वो एतराज करे न त तमा के ये चे जोस त मलउल आला वारी हदीस याद ये थोड़ो मुतालियो हुंदुस त चुप थी वी वाला दे हथ सरक्युल ते दिल ते पट्टियों चढ़ल मोरू लगल त बोली धूड़ सा जो वास्तव ही है जिदे कल्ब दे मोरू लग रहे ने वो जी खदे करे ने असल में से वास्तव ही समझो था मलौला आला वाली हदीस साईं फरमाए फजर की नमाज ते हिकड़े ॾींहुं हुजूर जब थोड़ो देर सां आयो जेको टाइम हुयो जे टाइम ते ईंदा हुआ उन टाइम का थोड़ो ताखीर से आए नमाज पढ़ाए ऐं साहबा किराम के फरमायो त तव्हां मूंखां पुछो छो था त मां छो देर सां आयो आहियां मूंखां पुछो छो था मूं देर छो कई सही बानी दा पार असांखे कहिड़ी मजाल जो त को पुछो त सवेर आहे या देर आहे मुझा मालूम असांखे जरूरत न आहे जो पुछी सघूं बाबू हाणे पाण ॿुधायो छो देर सां साईं फरमाइनि था ॿुधो मां अॼु राति उथियुसि तहज्जुद जी नमाज़ जे वो जेतिरी मुंहिंजे नसीब में नमाज़ हुई उहा नमाज़ पढ़ी ऐं वेठोसि पंहिंजे जाइ नमाज़ ते मुसल्ले ते वेठोसि न निंड हुई न सुजागी हुई तवज्जो जी ॻाल्हि सम्झण जी ॻाल्हि न निंड हुई न सुजागी हुई सुजागी में इंसान अखियूं पटियूं वेठो आहे ॾिसे वाइसे थो बिल्कुलु बाख़बर आहे ऐं निंड वरी इफ़रत हूंदी आहे माण्हू सुम्ही पियो छा वयो छा वापरियो का ख़बर न आहे निंड ॿी शइ आहे सुजागी ॿी शइ आहे पर मदीने वारे साईं जी निंड में इबादत हो साईं फरमाइनि त इन आइनाय तनामान वला यनाम क़ल्बी मुंहिंजूं अखियूं निंड कंदियूं आहिनि पर मुंहिंजी दिलि न सुम्हंदी आहे मुंहिंजी दिलि निंड न कंदी आहे सम्झो था करोड़ इबादतुनि खां मुस्तफ़ा जी निंड बि भली निंड महबूब जी ग़िफ़लत न हुई मां निंड पर अल्लाह जो ज़िक्र अल्लाह जी इबादत ऐं महबूब जो जागण बि इबादत हुई हर घड़ी इबादत हुई पर साईं फरमाइनि था त मां पंहिंजे मुसल्ले नमाज़ वारी जाइ ते वेठो हुउसि न को निंड हुई न सुजागी हुई ये वेठो हुउसि ऐं सूफ़िया किराम इनखे मुराक़बो सॾींदा आहिनि ऐं कशफ सॾींदा आहिनि साईं फरमाइनि था त जीअं वेठो हुउसि फ़इज़ा अना बिरब्बी ओचितो ॾिसां त मुंहिंजे रब जो जलवो नज़र अची वियो मुंहिंजे अल्लाह जो
हसन सूरत मुज़ोर सुनी सूरत में पंजे परवरदिगार के मिठो के मिठो पंजे रब के मिठो पंजे मालिक के मिठो दिसण दिला तो हो भी तड़पे पियो ना तू से ना जबल दे दिसण दिला तो मिठो इलाज हो भी करे पियो ना मिठो रब अरिनी ओ पालनहार मुखे देखार अरिनी देखार मुखे देखार अरिनी मुखे देखार अगे पर्दा है हिजाब है जलवे हुस्ने उलूहियत मस्तूरा नजर न पियो अचे गालियों भी करे बीठो पर जलवो नजर न पियो अचे त दाह कहीं अरिनी अरिनी देखार मुखे दीदार कराए मुखे वरी आवाज आयो लंतरानी कोन ॾिसी सघंदे ये नची त नथो ॾेखारियां ये नची त नथो ॾेखारियां छा फरमाई न ॾिसी सघंदे मां त ॾेखारियां पर तूं ॾिसी न सघंदे तो में तुझे अखियुनि में तुझे दीदन में उहा वो पावर किथे जो हुस्ने उलूहियत के ॾिसी सघी लंतरानी तूं ॾिसी न सघंदे सुभान अल्लाह ऐं हिते वरी छा आहे रायत मूं पाण ॾिठो रब्बी पंजे रब के फी अहसन सूरतिन जोर सुनी सूरत में मूं पंजे परवरदिगार के ॾिठो रब फरमाया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्त लब्बैक रब वसअदैक मां हाज़िर आहियां भली करे आयुस जीअं जवान अरबी में चवंदा लब्बैक ऐं सिंधी में असां तर्जुमो कयो जीअं जवान मां हाज़िर आहियां जीअं जवान ओ मुंहिंजा मौला जीअं जवान रब फरमायो फीम यख्तसिमु मलउल आला महबूब ॿुधाए मलउल आला उच्ची जमायत मलाइकन जी वे केड़ी गाल में बहस था कन पिया मलाइक जेके अर्शे मुअल्ला वट हन वे के गाल ते पाण में गुफ्तगू था कन पिया हबीब बुधाए तो वो बहस केड़ो आ गुफ्तगू केड़ी आ कुल ला अदरी मुझे मौला मुखे खबर ना है मलाइकन मुठा न उनकी गाल बुधी खुदा जाने मलउल आला किथे फरिश्ता किथे मुखे का खबर कान मौला मुखे खबर ना है वरी रब सजो या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्त लब्बैक रब वसअदैक जीव चवाए मुझा मालिक जीव चवाए मुझा परवरदिगार रब फरमाया फीमा यख्तसिमु मलउल आला ओ हबीब बुधाए वो फरिश्ता मलउल आला वाला केड़ी गाल में बहसता कर कुल ला अदरी मुझे मुझा मौला मुख खबर खुदा जाने छा में बहसता कर मुख खबर ना वरी टियों भेरो रब ये सजो मुंगी है जवाब ॾिनो हाणे रब फरमायो हबीब हे बेरा वेझो रब मुखे एतरो करीब कयो एतरो रब मुखे वेझो कयो फवदा यदहू बैन कतफई पंहिंजे कुदरत वारा हथ मुंहिंजे ॿिन्ही फणियुनि जे विच में पुठीअ जे कंडे ते रखियईं तव्हांखे सम्झाइण जे लाइ अल्लाह जी ज़ात बेमिसाल जेको असांजे तसव्वुर में अचे अल्लाह हीअं आहे इहो असांजो ज़हन आहे अल्लाह उन खां बराउल बरा बेमिसाल कीअं मिलियो हथ कीअं रखी उहो ख़ुदा ॼाणे या मुस्तफ़ा ॼाणे पर असां माण्हू जॾहिं मिलंदा आहियूं इंसान ॿ कीअं मिलंदा आहियूं
आमूसम आमूसम मिलबो है चीनो मिलबो आमूसम गिरमल भाकुर पाए बुआत हद किथे हुंदा फुटिया हद किथे हुंदा साईं फरमाइन था बस हम वधी के मां में खोली तुसे ने राज फवदा यदहु बैन कतफैया अल्लाह ताला पंजो दस्ते कुदरत मुझे बिनी फणन जे विच में रखियो फवजत पुलधीमु परत अनामिली अल्लाह जे आंगरन जी थदान पैन सदयई पंजे छाती जे अंदर पंजे सीने जे अंदर पंजे रब जे आंगरन जी उनकी ए थदान सीने में महसूस कर फअलिमत मा कान वमा यकून वो जेको थी चुको आ जेको थियण वारो आ हर शय जो मुखे इल्म मिलियो बी रिवायत में ही लफ्ज़न फअलिमत मा बैन समाए वल अर्द आसमान जमीन के विच में जो कुछ आहे जो कुछ मौजूदात मखलूकात छातो वहे वापरे हर शय जो मुखे इल्म थी वियो कोर्स कड़ो यो आई मुद्दत घणी लगी मैट्रिक पढ़ण जे लाइ असांखे 10 साल पढ़णो पवंदो न वरी जे इंटर करी तो इंटर जे सर्टिफिकेट मिलण जे लाइ 2 साल तोखे कॉलेज में वञणो पवंदो पीएचडी करी तो तोखे अञा वधीक मेहनत ऐं वधीक मुतालियो वधीक साल लॻाइणा पवंदा सही न साल न महीना सुभान अल्लाह उस्ताद उस्तादात शागिर्द शागिर्दा साईं फरमाता फअलिमत मा बैन समाए वल अर्द जमीन आसमान जे विच में जो कुछ आहे हर शय जो मुखे इल्म थी वियो या लफ्ज़ जेके विया जेको थी चुको उन्हें जो इल्म थी वियो जेको थियण वारो आ उन्हें जो भी इल्म थी वियो हाणे असां हींअर जेको थी रहियो आहे ॾिसणो आहे वेठा जेका तकरीर हले पई केर बयान थो करे केर ॿुधे थो केर मजलिस में वेठा आहिनि गर्मी आहे सर्दी आहे लाउड सही आहे या न आहे जनरेटर हले थो नथो इन शइ जो तव्हांखे इल्मु पर हाणे 5 मिंट खां पोइ छा थींदो तव्हां ख़बर आहे भला हिन ॻाल्हि खां पोइ मां कहिड़ी ॻाल्हि बयान कंदुसि ख़बर आहे तव्हांखे मूंखे पाण खे बि ख़बर न आहे त मां हाणे छा बयान कंदुसि सची मां सोचे आयो हुउसि त सैयदना इमाम हुसैन जो ज़िक्र कंदुसि मां किताब खणी आयुसि अल्लाह सां मूंखे पाण खे ख़बर न आहे त मां छा थो बयान कयां मूंखे बयान छा करणो मौज़ू मुंहिंजो कहिड़ो बयान छा थो कयां कंहिंखे ख़बर न आहे हिक घड़ी खां पोइ वो छा कंदो सुभाणे छा कंदो सुभाणे पुट सां छा थींदो न्याणी सां छा थींदो कंहिंजो रिश्तो किथे थींदो कंहिंजी मिटी माइटी किथे थींदी कंहिंजी उमिरि केतिरी हूंदी कंहिंखे पुट ॼमंदो न्याणी ॼमंदी को बख़्त वारो थींदो या निभागो थींदो को सदोरो थींदो या निधरो थींदो पंहिंजे बच्चे जी पाण खे ख़बर न आहे पंहिंजे सिर जी पाण खे ख़बर न आहे पंहिंजे अबे जी पाण खे ख़बर न आहे पंहिंजी चीचल अम्मा जी पाण खे ख़बर न आहे पर वाह मुस्तफा साईं फरमाइता फअलिमत मा कान वमा यकून जेको थी वियो सो बि मूंखे इल्मु मिली वियो जेको थियण वारो आहे उन जो बि इल्मु मूंखे मिली वियो ओ इल्मु तो वटी कान यकून जो हुकुम तो
अना मुझे ध्यान न सुठो सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ इल्म तो वटे कान यकून जो कान मजे को थी दो यकून मन जे को थी दो तोखे तुझी खबर ना है पर मुस्तफा के सजी उम्मत जी खबर है तुझी भी खबर थसे मुझी भी खबर थसे ऐ हिन मस्जिद मदीनतुल मुनव्वरा जी अजो की हिन महफिल जी भी खबर थसे त केड़ा केड़ा आया केड़ा केड़ा वेठा है केड़ा केड़ा दिलियों था बुधन केड़ा केड़ा ऐब चूंटना आया है केड़ा पिरायण आया है केड़ा विजायण आया है तोखे खबर नहीं मुखे खबर नहीं पर मुझे महबूब मदीने वाले के खबर आहे पर साईं फरमाता इन इल्मी बाद मौती का इल्मी फिल हयात मुझे मिसाल का पोबे मुझो इल्म इए हुंदो जी मुझे ज़ाहिरी जिंदगी में मुझो इल्म आए ये न मज़ार में विस्त मुझो इल्म घट जी भी दो या इल्म में कमी अची दी ना जी हीर इल्म थम कब्र में हुंदुस त भी उहो ही इल्म हुंदो क्या मजे ॾियारे उथंदुस त भी उहो ही इल्म साईं फरमाइता तेरे क्या मजो ॾियारो थींदो किरोड़ी मखलूक हुंदी 1.25 लख नबीयन जा उम्मती बीठल हुंदा रन विच गंड विच के जी निरत लिखियल कोन हुंदो न ते मूसा जो उम्मती आहे ईसा जो उम्मती आहे हे दाऊद जो उम्मती आहे नूह जी उल्ला जो उम्मती के जी निरत लिखियल कोन हुंदो मखलूक सब गंड बीठल हुंदी हिकड़े हशरगाह में साईं फरमाइता पंजे उम्मतियुन के मां परे खां पियो सुञाणंदुस सुभान अल्लाह सुभान अल्लाह केड़ो केड़ो मुझो उम्मतिया केड़ो केड़ो मुझो हुबदारा के मुझे खातिर रातियों रोई गुजारियूं हुयूं केड़ा केड़ा मुझे इश्क में मुझे दीदार जेला घोड़ा गाड़ींदा हुया केड़न जे सीने में मुझी सिक समायल हुई मुझे सब खबर सबनी के जाना सुनाना जो सल्लल्लाहु अलैहि तड़पे जो हम यहाँ तो तड़पे जो हम यहाँ तो मदीने खबर गई भर दो मेरा भी जाम बड़ी देर हो गई दर पे खड़ा गुलाम बड़ी तो घुट पिला दे साकिया अखियां दे जाम चू अखियां दे जाम चू बेटे तिश्ना काम बड़ी देर हो गई दर पे खड़ा गुलाम बड़ी सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझा दोस्तों मुझे दिल पर नबी के रब हर शख्स जो इल्म दिनो हर शख्स जो इल्म दिनो हर शय जो इल्म दिनो हर हकीकत जो इल्म दिनो कुछ जो इल्म दिनो ज़ाहिर जो इल्म दिनो पंजन जो इल्म दिनो परामन जो इल्म दिनो नबीयन के जेके इल्म मिलिया के
शेर कंहिंजे 5 शेर कंहिंजे 8 शेर कंहिंजे मण नबियन के इल्म मिलिया वलियन के इल्म मिलिया सिद्दीकन शहीदन के इल्म मिलिया डॉक्टर प्रोफेसर आलिम मुफ्ती हाजी हाफिज सभिनी के जेके इल्म मिलिया इन्हनि सभिनी जो इल्म लोहे महफूज में गॾु थियल हुआ पूरी कायनात जा इल्म ॻाल्हायो किथे लोहे महफूज में ऐं जेको लोहे महफूज मिन उलूमिक इल्म लोहे वल कलमी मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम रब जेको तोखे इल्म ॾिनो आहे लोहे महफूज उन जी हिकिड़ी बूंद न समझे लगा कौन समझो ना क्या समझो सजी कायनात में जेके नबियन वलियन सिद्दीकन शहीदन जा इल्म हासिल हुया काथे लोह महफूज में ऐं लोह महफूज जा समूरा इल्म मुझे महबूब मोहम्मद करीम जे इल्म जो हिकड़ो फुड़ो समुंड ॾिठो अथव समुंड भला सिंधु नदी त ॾिठी हूंदव भला रोकणी भला तव्हांजो ककोल ई ॿुधो हाणे ककोल वाह थो वहे पियो उन में जा हिकिड़ी झिरकिड़ी अचे उहा चोंब भरे हुनजी त चोंब भरिजी वई चवंदी वॾो पाणी गॾु कयो ओ सॼी चोंब भरिजी वई हाणे जेकॾहिं जी चोंब हुनजे राति घणो कुझु आहे छो त हुनजो थांव ई एतिरो आहे चोंब ई एतिरी आहे सॼी चोंब भरी अधड़ो भरे आ टिहाई भरे आ चवंदी न पंहिंजे बचड़नि खे झिरकी चवंदी अॼु त मां ककोर मां सॼी चोंब भरी सॼी गुची भरियो हलो साईं चोंब खे चयो गुची भरी हू सम्झंदी मां पंहिंजी गुची भरी पर जे भेट कजेसि ककोल जे पाणीअ हिन जी गुची या हिन जी चोंब पंहिंजे बचड़नि खे चवंदी अल्लाह अॼु त मूं वॾो ढो करे पाणी पीतो पर तूं जे हुनजी ॻाल्हि ॿुधी चवंदे ओ चरी झिरकी छा तुंहिंजी चोंबड़ी छा तुंहिंजी गुचड़ी छा ककोल जो पाणी छा दरिया जो पाणी छा समुंड जो पाणी सम्झो हाणे सॼी दुनिया जा इल्म अथव इन झिरकी जी चोंब ऐं मुंहिंजे मुस्तफ़ा जो इल्म आहे समुंड आहे का भेट कंदो को भेट हाँ सुभान अल्लाह सॼी दुनिया के हीअं ॾिसनि था कि फ़रियत के ज़रिए ये तो मुझे महबूब जो बचड़ो बगदाद वारो साईं मुस्तफा जो बच्चो हसनी हुसैनी सैयदा फरमाया नजर तो इला बिलादिल्लाह जमा का खरदलतिन अला हुक्म इत्तिसाली अल्लाह दा जेकी भी शहर है ना मेरठ भी शहर राधन भी शहर दादू भी शहर लाड़कण भी शहर बीच में नजीराबाद छोटो था मगड़ छोटो था कंबर छोटो था ये सब शहर है ईरान पीर तो फरमाया तो नजर तो इला बिलादिल्लाह जमा अल्लाह दा शहर सब जो सब ये तो निशान का खरदलत मेला हुक्म इत्तिसाली ये तरिये जे मथा सरे जो दानो ये तो दस्तगीर तो दिसे ये तो दस्तगीर जितो इल्म जी खैरात दस्तगीर वठी आयो आ उन्हें मोहम्मद मिठे जो इल्म छाओ ये बीठल सब बेई वरी मेहरबानी कयो अल्लाह मदीनो ॾेखारी दो जेके बीठा आयो सब बेई वनो नबी न वेंदो मां बयान न कंदो सघंदो छाता जो हाँ वो तो दस्तगीर तो दस्तगीर मां पंजी गाल तो बुधाया
हिते ये जहाज उड़ामंदो वञे न मूंखे ख़बर पइजी वेंदी त इहो जहाज किथों उड़ाणो आहे किथे लहंदो इहो जहाज हींअर ज़मीन खां केतिरो मथे आहे मूंखे ख़बर पइजी वेंदी केतिरी रफ़्तार सां उड़ामे थो मूंखे ख़बर पइजी वेंदी पर कराची खां अॼु कराची एयरपोर्ट तो केतिरा जहाज उड़ाना केतिरा लथा मूंखे ख़बर पइजी वेंदी कराची छा पूरी रूए ज़मीन ते जेतिरा बि एयरपोर्ट आहिनि उन एयरपोर्टनि ते जेतिरा बि जहाज लहनि था चढ़नि था उन्हनि जी मूंखे ख़बर आहे घबरायो न मां दलील सां ॻाल्हि कंदुमि कहिड़ो जहाज मिसाल हींअर हिकिड़ो जहाज लंडन खां उड़ाणो आहे उहो वञे थो पेरिस ॾे इहो केॾी महिल उड़ाणो आहे केॾी महिल लहंदो ऐं रफ़्तार केतिरी सां थो वञे अॻियूं स्पीड केतिरी अथसि ज़मीन खां केतिरो बुलंद आहे ऐं इन जे अॻियूं छा आहे पुठियूं छा आहे इन में माण्हू केतिरा आहिनि वज़न केतिरो आहे मूंखे हिते हिन मस्जिद में ख़बर पइजी मोबाइल ही मोबाइल में मुझी मोबाइल ही आहे हिन में ही जहाज नज़र अचे नथा ही सॼी दुनिया जो नक्शो आहे मां हिते वेठो आहियां ही जेको नीरो नुक्तो नज़र थो अचे न मां हिन मस्जिद में हिते वेठो आहियां ऐं ही सभु जहाज ही जेकी भी जहाज आहिनि इहे हिन नक्शे में नज़र था अचनि पिया हाणे इन कहिड़े बि जहाज ते मां रुॻो आङुर जो इशारो कंदुसि त हिन में ज़ाहिर थी वेंदो त इहो जेको जहाज आहे ही सभु जहाज ॾिसो ही दुनिया जो नक्शो आहे ही दुनिया जो नक्शो आहे हिन दुनिया में केतिरा जहाज आहिनि हाणे मिसाल हिन मूं हिकिड़े जहाज ते मां आङुर जो इशारो थो रखां ही ॻाढ़ो थी वियो हिन जो रस्तो ठही वियो ही रस्तो ठही वियो हाणे जहाज ॻाढ़ो नज़र थो अचे न ॿिया ॻाढ़ा नज़र नथा अचनि ॿिया नीरा आहिनि ही ॻाढ़ो नज़र थो अचे हाणे इन जहाज जो लिखियलु आहे त इहो स्विट्ज़रलैंड खां उॾाणो आहे ऐं दुबई वञे थो ऐं इन जहाज जो नालो आहे बोइंग 777-300 इन जहाज जो नालो आहे ऐं इहो उड़ाणो आहे 8:40 ते सुबुह जो ऐं इहो लहंदो 12:35 ते हाणे इन जहाज में माण्हू घणा आहिनि उहा मूंखे ख़बर पइजी वई जहाज परवाज़ केतिरी मथे थो करे पियो इहा ख़बर पवे थी इन जहाज में वज़न केतिरो आहे मुसाफ़िरनि खे वटि केतिरा थेला आहिनि समझो था हे हिकिड़ी नंढड़ी मोबाइल आहे इहो मूं वटि बि न आहे तव्हां बि लॻाए सघो था जे वटि बि आईफोन मोबाइल आहे न आईफोन जे वटि मोबाइल आहे हिन सॉफ्टवेयर जो नालो अथव प्लेन्स लाइव प्लेन्स PLANES प्लेन्स लाइव लिखी गूगल मैप में तव्हां वञी सर्च कंदो त जेको प्ले स्टोर आहे उन में जो इहो सॉफ्टवेयर तव्हां वटि अची वेंदो तव्हां लॻाए सॼी दुनिया जो वेही तमाशो ॾिसो रुॻो मां न तव्हां ॾिसी सघो था सॼी दुनिया जा जहाज किथे था उॾामनि किथे था लहनि हींअर समुंड जे मथां आहे खुश्की जे मथां आहे इहो कहिड़ी रफ़्तार सां थो वञे पियो वरी तव्हां हिनखे कहिड़े बि जहाज खे क्लिक करे छॾियो उहो तव्हांखे हिते ॿुधाईंदो त हाणे फलाणे ॻोठ खां गुज़रे थो पियो हाणे फलाणे शहर खां लंघे थो पियो हाणे फलाणे समुंड खां गुज़रे थो पियो जेॾी महिल लहंदो त तव्हांखे इहा मोबाइल ॿुधाईंदी त तव्हांजो जहाज ख़ैर सलामती सां फलाणी एयरपोर्ट ते वञी लथो तव्हां हिते वेठा आहियो हिकु हिकिड़ो जहाज उॾामंदो वञे न उहो हिते तव्हांखे नज़र ईंदो त हीउ जहाज उॾामंदो थो वञे तव्हां जिते वेठा आहियो हलंदा वञो इहो तव्हांजो नुक़्तो फिरंदो पियो त तव्हांजी मोबाइल किथे आहे हीअ मोबाइल तव्हांखे ॿुधाईंदी पई नक्शे में पोइ उहो जहाज गुज़रे थो उन जहाज ते रुॻो आङुर रखो उहो ॻाढ़ो थी वेंदो तव्हांखे ॿुधाईंदो त इहो जहाज फलाणे शहर खां फलाणे शहर ते थो वञे हाणे इहो मेड़ थो क्रॉस करे
हाणे सिंधु दरिया टपे कच्चे में घिड़ियो आ हाणे परते से कंडियारे पहुतो आ हाणे से मुंहिंजा इंडिया ने तो वञे दिल्ली तो वञे सॼी तव्हांखे ख़बर पवंदी अरे हे माण्हुनि जो ठाहियल सॉफ्टवेयर आ ही मोबाइल माण्हुनि जी ठाहियल आ ही माण्हुनि ठाही आ ही त के आम माण्हुनि जे लाइ ठाही अथनि जेको हुननि जो पंहिंजो हूंदो इल्मु उहो त अञा ॻाल्हि सम्झो था जेकॾहिं माण्हुनि जो पढ़ियल पढ़ायल इल्मु एतिरो आहे त जंहिंखे अल्लाह पाण पढ़ायो हाणे हे जेको हिननि सॉफ्टवेयर ठाहियो आहे प्लेन्स लाइव इहो आहे जहाज़नि जे लाइ रुॻो सॼे दुनिया जे जहाज़नि जी ख़बर पवंदी पर हिन में बरी जहाज़नि जी त ख़बर कोन बसुनि जी त ख़बर कोन पवंदी कारुनि जी ख़बर कोन पवंदी त मेहर में घणियूं कारूं आहिनि वेरूं घणियूं आहिनि कोस्टर घणा आहिनि पर वाह मुंहिंजा महबूब वाह मदीने वारा साईं उम्मती हीअं घोड़े ते चढ़ियो थो वञे न महबूब खे ख़बर पवे उम्मती पैदल पंधु थो वञे पियो उनखे पेर में कंडड़ो लॻी वियो मुस्तफ़ा खे रोज़े अतहर में ख़बर पवे ॻाल्हि सम्झो उहे मिसाल ॾिनो तव्हांखे सम्झाइण जे लाइ त जेकॾहिं दुनिया जे माण्हुनि जे इल्म जो ही आलम आहे त जेके अल्लाह पाण पढ़ायो वअल्लमक ओ मुंहिंजा महबूब तोखे मूं रब पाण पढ़ायो आहे मौला छा पढ़ाई केतिरो पढ़ाई केतिरो इल्म ॾिनई रब फरमायो मालम तक कुंत अलम जो कुछ महबूब तू न जानदो है हर उहा शइ तोखे पढ़ाए हुजूर जन फरमायो त क़यामत ताईं जेके ॿ पखी हीअं पर पर में मिलाए उॾाम था न उन जो मूंखे इल्मु रब ॾींदो जेके मुंहिंजी उम्मत में अॻवान पैदा थींदा रहबर या मुर्शिद पैदा थींदा जंहिंजे पोयों 50 माण्हू बि पैरोकार हूंदा उनजी सूरत शिकिल शबीह नालो ज़ात उहो बि मूंखे रब ॼाणाए छॾियो ॻाल्हि सम्झो था मुंहिंजे महबूब करीम खे हाणे भला हिकिड़ो ॿ मिसाल ॾियां त चओ त इहे ॻाल्हियूं करे ॾे हिकिड़ी ॿ हदीस में ॿुधायो हुजूर जन हीअं वेठा हुजनि पंहिंजे हवेली में त महबूब जी चाची बीबी उमुल फज़ल हीअं गुज़री बीबी उमुल फज़ल गुज़री त साईं जन फरमायसि त चाची तोखे त पेट में पुटड़ो आहे ख़ुशि थी पुटड़ा पेट में मूंखे बच्चो पुटड़ा उन वक़्त में अल्ट्रासाउंड कोन हुया ख़बर न हुई जेसीं वञी ॿार ॼमे हथ पेर लहे माई पोइ ख़बर पवंदी न्याणी आहियां पुटु साईं फरमाइनि था चाची तुंहिंजे पेट में पुटु आहे ॾाढो ख़ुशि थी मोटी वई पंहिंजे मुड़ुस खे हज़रत अब्बास खे चई तो अब्बास मुबारक अथई कहिड़ी चई मूंखे पेट में पुटु आहे चई कीअं तोखे ख़बर पई चई मदीने वारे मीर ॿुधायो सुठा कपड़ा पातई अतर मखी पटको शमलो हणी सिधो मदीने वारे साईं अचे साईं जन जी खिदमत में पहुतो ऐं चाचो वॾो साईं जन जो एतिराम कंदा हुया साईं जन फरमाया त चाचा साईं कीअं अचणु थियो आहे चईसि इहो तव्हां जेको पंहिंजी चाची खे ख़ुशख़बरी ॾिनी आहे न मां पाण पंहिंजे कननि सां ॿुधणु थो चाहियां साईं फरमायो चाचा तुंहिंजी घरवारी के पेट में पुटु आहे पुटु ॼमंदो वॾो आलिम थींदो वरी उन जा पोटा पड़पोटा तड़पोटा अब्बासी घराणे जा बादशाह थींदा उन्हनि जा फलाणो नालो फलाणो नालो फलाणो नालो
मुझे पेट वारे पुत्र जे औलाद मुझो हाँ सच्ची सच्ची बुधा ज़ाल घट सुतल हो जे बिस्तरे ते तो खबर पहुंची आ पुत्र तो जाती हाँ भला जे जाओ खबर पहुंची थी वो मुला थी दो मवाली थी दो डॉक्टर थी दो इंजीनियर थी दो छात्र थी खबर पहुंची ये क्या खबर पहुंची मुस्तफा करीम दा आलिम थी दो भला इन्हें के औलाद थी दो ले न थी दो तो अपना थीदा थीदा न थीदा केड़ी खबर मुस्तफा करीम पूरो नस्ल गणे सत्यू बाद में जेके बच्चा थियण वारा हुया वक्त जा बादशाह थियण वारा हुया मदीने वाली साईं के नालो वरी इन्ने अम्मा साईं बीबी उम्मुल फजल जो बियो वाकियो हिकड़ी साईं जन वेठा जन पे हवेली शरीफ में त बीबी उम्मुल फजल चाची साईं आई साईं अज मां ॾाढी परेशान थी वई आहियां ॾाढो मूंखे गम में दुख वकोड़े वियो आहे साईं फरमाईंदा चाची छा थियो आहे छो परेशान आहीं मोहम्मद मुस्तफा जी का परेशानी छो परेशान थी अर्ज़ कई सही मां जो हिकिड़ो ख़्वाब ॾिठो आहे ख़्वाब जे करे मां ॾाढी परेशान थी वई पाण समझ ॾिठो कि या रसूल अल्लाह मां ख़्वाब में ॾिसां थी त तव्हांजे जिस्म जो टुकड़ो आसो अचे मुंहिंजी झोलीअ में किरियो तव्हांजे जिस्म जो टुकड़ो अचे मुंहिंजी झोली में किरियो मां वरी उन टुकड़े खे हीअं खयूं हथनि में वेठी आहियां साईं मां त ॾाढो परेशान थी वई आहियां ख़्वाब ॾाढो मूं ख़तरनाक ॾिठो आहे साईं फरमाईंदा चाची ख़्वाब त ॾाढो भलो नथो थिए साईं भला ताबीर ॿुधायो मुंहिंजा महबूब साईं फरमाईंदा चाची मुंहिंजी न्याणी फातिमत ज़हरा हमल सां उमेद सां उनखे पुट ॼमंदो उहो मुंहिंजे जिस्म जो हिस्सो हूंदो नालो हूंदुसि हुसैन उहो तुंहिंजी गोद में पलबो उनखे तूं गोद में पालींदीअ मुंहिंजे बचड़े हुसैन खे हुसैन बुद्धा तुम मिन्नी हुसैन मुझे जिगर जो टुकड़ो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मुमा हुंदो मां उने मां हुंदुस मुझे न्याणी इजोती हथ पेर रहे आई उनके पुटरो ॼमंदो वो मुझे जिस्म जो हिस्सो कुछ ॾींहं गुज़रिया खातून अतहर जे घर में इमाम हुसैन जी विलादत सैयदना इमाम हुसैन जी विलादत थी आई बीबी उम्मुल फजल आई अचे इमाम हुसैन के खई छाती सां लातई साईं फरमाईंदा चाची इहो थे तुंहिंजे ख़्वाब जो ताबीर सुभान अल्लाह इहो इल्म आया ना इहो इल्म आया ना हिकिड़े ॾींहुं मुझे सोना हबीब हियां वेठा है न पंहिंजे हवेली शरीफ में त इमाम हुसैन आयो शहजादो इमाम हुसैन आयो हुजूर जन खे खयो सीने सां लाथो दिल चुमिया शफ़क़त फरमाई प्यार फरमायो ऐं ओचितो मुंहिंजे महबूब जे अखियुनि में लुड़क अची विया हज़ूर रोअण लॻा मुबारक अखियूं लुड़क हारण लॻियूं साहबा किराम पुछो या रसूल अल्लाह कुर्बान वञूं महबूब छो रो था पिया रोअण जो सबब कहिड़ो साईं फरमाईंदा इन इब्नी हादल हुसैन युक्तल बादी बिअर्दिन युकाल लहा करबला मुझो ही बचड़ो मुखा बाद में हिकड़ी धरती ते उठो विंदो शहीद कयो विंदो उन जमीन जो नालो करबला हुंदो अॼु जमीन मूं हीअं ॾिठी आहे उहा ॻाढ़ सुरी मिट्टी आहे उन सरज़मीन करबला ते मुझो बचड़ो हुसैन शहीद थींदो वो मंजर अॼु ॾिठो अथमि तॾहिं फमा मलकतु ऐनाय
मां पंहिंजे अखियुनि खे रोके न सघियुसि पंहिंजे अखियुनि खे रोके न सघियुसि मुंहिंजे अखियुनि मां लुड़क वही पिया जो मुंहिंजो ही बचड़ो करबला जे मैदान में शहीद कयो हज़रत मौला अली शेर खुदा हैदर करार जॾहिं सिफ़ैन जी जंग ते वञनि पिया त संदन गुज़र इन करबला खां थियो पण बीर हज़रत मौला अली शेर खुदा बी रहा ऐं निहारे फरमायूं त होना मवाद रिहालहिम व मुहराक दिमाइहिम हीअ जाया जिते मुंहिंजे बचड़नि जा खेमा लॻंदा हीअ जाया जिते उन्हनि जा रत हरिया वेंदा हीअ जाया ही ज़मीन ॾिसी वठो जिते हुसैन शहीद थींदो ही ज़मीन जो टुकड़ो आहे जिते अली अकबर शहीद थींदो ही ज़मीन जो टुकड़ो आहे जिते मासूम अली असगर शहादत माणींदो ही उन्हनि जा तंबू लॻंदा ही उन्हनि जे शहादत जी जाइ पाण रोन पिया ऐं फरमाइनि पिया सब्रन या अबा अब्दुल्लाह बिशत्तिल फुरात ए हुसैन ओ बचड़ा फुरात जे किनारे सब्र कजां सदन साथी जेके गॾु हुया उन्हनि पुछो ए सोना मौला अली तव्हां छो रोई रहिया आहियो ऐं अबू अब्दुल्ला इमाम हुसैन खे सॾे ऐं सब्र जी तलक़ीन करे रहिया आहियो छा माजरा आहे तव्हांजे अखियुनि में लुड़क छो आहे पाण फरमायो त मूं दिल पर मोहम्मद करीम वटि हिकिड़े ॾींहुं आयुसि त हुज़ूर रोन पिया वेठा मूं पुछो त या रसूल अल्लाह छो रो था फरमायो त अली तुंहिंजे बच्चनि मां हिकिड़ो बच्चो हुसैन करबला जी सरज़मीन ते शहीद कयो वेंदो उन सरज़मीन ते उनजा ही वर्ण हूंदा ही उनजी अलामतूं हूंदियूं हीअं सहरा हूंदो हेॾो फुरात नदी वहंदी पई इहो मकाम हूंदो जिते तुंहिंजो बचड़ो मुंहिंजो बचड़ो हुसैन शहीद थींदो हबीबन ॿुधायो हो हुज़ूर रुना हुया ऐं उहा ॻाल्हि जेॾीमहिल अॼु मां हितां लंघियो आहियां त उहो मंज़र यादि अची वियो मुझे सोने नबी फरमायो हिन मैदान में मुझा बचड़ा कुर्बान किया ये इल्म मुस्तफा हुआ हुजूर ने खबर हुई जने काफिरो अहल बैतन जो शहादत का बाद में उन्हनि खे कैदी बनाए मुस्तफा जे बच्चन के कैदी बनाए ऐं करबला का वठो पे विया कूफे में सैयदा ज़ैनब फरमायो थोड़ी देर चलियो तो असां मैदान करबला पंहिंजे शहीदन खे ॾिसंदा वञूं एॾीमहिल सैयदा ज़ैनब आई लाश अंबार लॻा पिया हुया करबला जी सरज़मीन रत में रेटी हुई फातिमत ज़हरा जे गुलड़नि सां उन्हीं जे तलाश कंदे वञी ॾिठी इमाम हुसैन जो जिस्म मुबारक उन जे मथां घोड़ा हलायो जिस्म सॼो ओॾी महिल सैयदा ज़ैनब साइण मुंहुं मदीने ॾे करे चयो या मुहम्मद हादा हुसैन बिल अराय ए मुंहिंजा मुहम्मद मिठा ही तुझे कुल्हनि जो सवार हुसैन आहे जंहिंजो बिना सिर जे जिस्म करबला में पियो सिर कोन्हे तुंहिंजूं नियाणियूं अॼु कैद कयूं वियूं आहिनि तुंहिंजे बच्चनि खे शहीद कयो वियो आहे अॼु हवाऊं उन्हनि जे मथां खाक वसाए रहियूं आहिनि या रसूल अल्लाह तुंहिंजे बच्चनि जो ही हाल निहारियो जेमहिल सैयदा ज़ैनब ये लफ्ज़ चया पंहिंजा त रुना पर दुश्मन बि रीहूं करे रोना पोइ इहो काफ़िलो जेमहिल कूफे जे क़रीब पहुतो रात पइजी चुकी हुई
दारुल इमारत जा दरवाजा बंद थी चुका किला हुंदा न किले जो दरवाजो बंद थी वियो तो रात शहर के बाहर हो गया काफिले के बाहर दिखाई कोई भागो रात जो थियो चांडो की थोड़ी थोड़ी उनमें अहल बैत कैदी की सूरत में हुआ सामो शहीदन जा सिर मुबारक नेज़न ते हुआ उन न्याणियुनि जे दिलनि ते छा गुज़रंदो हूंदो जिन जे सामो इमाम हुसैन जो सिर नेज़े ते हुयो इमाम अली अकबर जो सिर नेज़े ते हुयो उन जे दिलनि ते छा गुज़रंदो छा कर्ब ऐं ॾुख जो आलम हूंदो सैयदा ज़ैनब के आराम न हुयो अखियुनि में लुढ़क वया पई पोयों भाङो रात जो आ हिकिड़ी औरत आहिस्ता आहिस्ता कदम खणंदी अचे पई ऐं वेझो अची जी अस्सलाम अलैकुम या अहल बैत रसूलुल्लाह ए रसूलुल्लाह जा अहल बैत तव्हां जे मथां सलाम हुजे सैयदा ज़ैनब साईं फरमायो वालेकुम सलाम ए अम्मा तुझे सलाम में असा के अहल बैतन जी मोहब्बत जी खुशबू आई तो पंचन वारो सलाम कयो हिते त जालिमन असा कूद कुही छया हिरन में त रहम तरस बाज जी का निशानी कोई भी नथी नजर अचे पर तो प्यार भरियो सलाम कयो मोहब्बत भरियो सलाम कयो हमर तू की रही असा परदेसन के ते सलाम कयो क्या मां असल मदीने जी रहवासी में मुझो नंढपण मदीने में गुजरियो मां फातिमा ज़हरा जे घर के बुहार ॾींदी हुयसि खातून अतर जे दर्जी बुहारीदार हुयसि हिकिड़े ॾियारे सैयदा फातिमा ज़हरा फरमायो मुखे सने फरमाई त बीबी तुझी शादी थी विधी कूफे में पढ़ण जी विधी है कूफे में हिकिड़ो वक्त ईंदो जो मुंहिंजा बच्चा कूफे में ईंदा परदेसी हूंदा बुखारा हुंजारा हूंदा तो के खबर पोए तो मुझे बचड़न जो काफिलो आयो आ तो उन्हनि के मानी पानी पहुंचाए अली खबर बुधी आ तो मदीने जो काफिलो आयो आ अहल बैत जो काफिलो आयो आ मिस्कीनी हाल हुयो घर में जा कुछ खाधे जी शइ भी खड़ी आई है सैयदा ज़ैनब उनके दुआऊं ॾिनियूं ऐं पोइ उहा औरत पुछण लगी तो भला जॾहिं मां खातून अतहर वटि ख़िदमत में रहंदी हुयसि हिकिड़ी नंढड़ी न्याणी हुई जेका बीबी फातिमा जे गोद में पलबी हुई उनखे ज़ैनब सॾींदा हुया तव्हां में ज़ैनब का आहे सैयदा ज़ैनब जो अखिमा लुढ़कन जो सैलाब लही दरज़त जा टोड़े निकताए में सुडकन के अलाए छाजो हिक बेज पुठियां डुकंदा था चने लुढ़कन के अलाए छाजो दरज़त जा टोड़े निकताए में जान पाए खड़ी जाती है कर ही अक्सर लगन था सब बशी ही दो
जब्त जटोड़े निकता है जने अबान जी गाल आई जने अबान जी गाल आई जने मदीने जी गाल आई सैयदा जे अखर मालुड़ कसारो कतार बढ़ लगा जो उम्र देश पंजो विसार दुखियो मरण भी मुझो बदन ते भुखियो उम्र देश पंजो दा विसार दुखियो ओ कोटनी बापरे विजस के दुकाटे मोकल दे तू माटे असा के पंजो दिल मिठोआ उम्र देश पंजो दा विसार उम्र मारू मूले रुना कियन हूंदा पलव पांद तन जा बिना कियन हूंदा मुझे ले अबाना रुना कियन हूंदा वो यारो नहीं मुहर्रम जो हो सैयदा उम्मे सलमा थी ख्वाब में दिसे मुझे दिल पर मोहम्मद करीम जो चेहरो दुखारो बार मुबारक खुलल अखियुनि में नुड़क बहन पिया मूं पुछो तो मुझा खोट मोहम्मद करीम अज ॾाढा दुखारा नज़र था जो साईं फरमाता उम्मे सलमा हींअर पंहिंजे बचड़नि ते शहादत गाह ते अची रहियो आहियां अॼु मुंहिंजो कुलनि जो सवार हुसैन शहीद थी अॼु अली अकबर अली असगर शहीद थी विया अॼु उन मैदान करबला मुंहिंजा अची रहियो आहियां उन ॾियारे ते हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास मक्का मुकर्रमा में ख्वाब थो ॾिसे महबूब दुखारा चेहरे ते हम जा आसार हथ में शीशिया जेका ताज़े रत सां भरियल हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास सोचे या रसूल अल्लाह छाजे करे गमज़दा आयो ही रत छाजो साईं फरमाता इब्ने अब्बास ज़ालिमन मुझे बच्चे हुसैन के शहीद करे छजो हाज़ा दमुल हुसैन व असहाबू इमाम हुसैन उनके साथियुनि जो रतो आहे इहो खयूं पंहिंजे रब जी बारगाह में वञी रहियो आहे ओ उम्र मारू मूले रुना कीअं न हूंदा पलव पात तन जा बिना कीअं न हूंदा वो उम्र मारू मूले रुना कीअं न हूंदा ओ कमिडो केड़ो पले कोट पियड़ो नियापा मुडे तने है नियापा मुडे तने कया कियन दवो उम्र मारू मूले न कियन हूंदा सल्लल्लाहु अलैहि या साईं जन खुद फरमाए छो तो मुझे बच्चे के जेके कत्ल कंदा उन्हनि के रब जहन्नम जी बाह में विझंदो
पायन जाऊंदा उन जे मथों बि तबक पायन जाऊंदा भी बात बुधाई हां जरे यो वाक्य थियो हुजूर जंजो कौल मुबारक सच्चो इल्म मुस्तफा जी खबर मदीने वाले के आगे ही बुधाई थी बुधायो महबूब वट इल्म आहे या नहीं वो बेटा जेको अज तुम हिन मजलिस में आयो ही इहो भी मुझे नबी के इल्म आहे अज जे करे तू चंगे रस्ते ते हलंदे चंगाई जा अमल कंदे नेकी दी वाट ते हलंदे या भी मुझे दिलबर नबी के रोजे अतहर में खबर पवे खुदा न खास्ता जे चोरियों करी जे जिनाऊं करी जे शराब पी जे बेहयाई गंदाई दा कम करी तुझी इहा गाल मुझे महबूब खां कुझी न है खुदायो को महबूब के राजी कंदो या ना राजी फरमाबरदार थींदो या बेफरमान थींदो चयो मनंदो या बेफरमान थींदो फरमाबरदार थींदो नमाज पढ़ो जिक्र कयो कुरान दी तिलावत कयो तो अल्लाह राजी मदीने वालों साईं राजी थे रब करीम शाह सा सबनी के अमल करने की तौफीक अता फरमाए अल्लाह ताला जल्ल शानु शाह सा सबनी की हाजिरी पंजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए देर काफी थी वई आहे हींअर जलसो आहे वरी जी जवानी न रहंदो बाग ताज़ो ही दुनिया जो हवा ते के लगे आखिर खिजानी किथे आए उन्हनि जी बादशाही जनी ते कई सदाई हुक्मरानी बराए जे यार दिल अल्लाह ने तू दुनिया जे दौर में जाती दीवानी फानिया ही न रख फानी मथे दिल मिटिया ही मिटिया ते होश साल बरकल्लाहु ली व लकुम फिल कुरान अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिमा फीहि मिनल आयाति व ज़िक्रिल हकीम अक़ूलु क़ौली हाज़ा व अस्तग़फ़िरुल्लाह अज़ीम ली व लकुम व साइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तग़फिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरहम उम्मती बिउम्मती अबू बकर व अशद्दुहुम फी अम्रिल्लाहि उमर व अहयाहुम उस्मान व अक़दाहुम अली व सय्यिद शबाब अहलिल जन्नति अल हसन वल हुसैन व सय्यदतुन निसाई अहलिल जन्नति फातिमा व सय्यदुश शुहदाए हमज़ा अल्लाहुम्मा इग़फिर लिल अब्बास अल्लाहुम्मा अंसुरिल इस्लाम वल मुस्लिमीन अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम वल मुस्लिमीन वरफ़अ रायतल जिहाद वद्दीन अल्लाहुम्मा कुल्ल मन अरादना व अरादल मुस्लिमीन बिस्सूइन फअश्ग़िल बिनफ़्सिही वजल कैदहु फ़ी नहरिही वजल तदबीरहु फ़ी तदबीरिही या अल्लाह हिन सारी जमात ते नामो करम कर या अल्लाह सभिनी जे दिलनि जो मुरादूं पूरियूं कर या अल्लाह जेकी भी तुझा बानड़ा हाज़िर थिया आहिनि हिन जुम्मे शरीफ जे इज्तिमा में शरीक थिया आहिनि मौला सभिनी जे मथां रहमो करम फरमा सभिनी के मदीने वाले साईं जे दर जी हाज़िर सारी जमात के करबला जे शहीदन जे सदके मग़फ़िरत फरमा सभिनी जा गुनाह माफ़ फरमा सभिनी के मदीने वाले साईं जे ज़ियारत सां अखियूं थधियूं कर ये मुझा मौला पंहिंजे हबीब जे सदके हिन मरकज़ के हिन मस्जिद के हिन आस्थाने के क़यामत
ताईं आबाद रखो। अल्लाहुम्मा आमीन। ये मुझा मौला ही मस्जिद की तामीर पाए तकमील ते पहुंचाए ने। ये मदरसो ही मुसाफिर खानो ही आस्थानो तामीर भी करे ने, आबाद भी करे। आमीन। ये मुझा मौला तुझा खजाना भरपूर है। असा बानड़न जी तू मदद फरमा, गैबी मदद मुसरत फरमा। इन मरकज के ठाहे भी आबाद भी करे ने। इबादल्लाह, इन्नल्लाह यअमुरु बिल अद्ल वल इहसान व ईताइ दिल कुर्बा व यनहा अनिल फहशाइ वल मुनकरि वल बग़ी यअज़ुकुम लअल्लकुम तज़क्करून। उज़्कुरुल्लाहल अज़ीम अल जलील अल जब्बार यज़्कुरुकुम वदूहु यस्तजिब लकुम व लज़िक्रुल्लाहि तआला अअज़्ज़ु व अजल्लु व अहम्मु व औला व अकबर वल्लाहु यअलमु मा तस्नऊन।